पिड़शामा ख़बर ईंदा हलो त हाला में वधंदड़ समाजी बुराइन ऐं बदअमनी जे ख़िलाफ़ मटियारी अवामी इत्तेहाद पारां प्रेस क्लब हालात ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन नसीर अहमद मेमण, फ़कीर मोहम्मद लाखो, अब्दुल रशीद ॾेतो, गुलाम मुस्तफ़ा रिंद, साहिब ॾिनू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त हाला समेत ज़िले मटियारी में बदअमनी अरूज ते आहे। माण्हू पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। ॾींहं ॾिठे जो चोरियूं धाड़ा ऐं फुरूं मेमूल बणियल आहिनि। हिननि चयो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि शहर अंदर मंशियात फ़ाहिशी जा अड्डा सरे आम पुलिस जी सरपरस्ती हेठि हली रहिया आहिनि, जंहिं सबबि नौजवान नसल तबाही तरफ़ वञी रहियो आहे। हिननि चयो त मटियारी ज़िले में इंतज़ामिया नाले का बि शइ न आहे, जंहिंजे करे माण्हू बेयारो मददगार बणियल आहिनि। हिननि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त हाला समेत मटियारी ज़िले में वधंदड़ समाजी बुराइन ऐं बदअमनी ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096. मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।